शिकारपुर में 4 सालन खां गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल लखीदर जी इमारत जो तामीराती कम रोलड़े जो शिकार हुजण बाबत आवाज़ टीवी ते ख़बर नशर थियण खां पोइ इमारत जो कम ॿीहर शुरू थी वियो आहे, जंहिं खां पोइ शागिर्दनि ऐं मास्तरियाणियुनि में ख़ुशी जी लहर छाइंजी वई आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे रशीद ॼामड़ो। रशीद जी बिल्कुल, मां मौजूद आया शिकारपुर के गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल लखीदर में, जिते 4 सालन का कम रोलड़े जो शिकार हुयो, पर आवाज़ टीवी न्यूज़ ते ख़बर नशर थियण खां पोइ 24 कलाकनि जे अंदर हिते 4 सालन खां जो मफ़रूर ठेकेदार हुओ वो इन स्कूल में पहुची करे हिन जो वो कम आहे एक दफ़ो ॿीहर शुरू कयो आहे। इन हवाले से हिते स्कूल के शागिर्दनि ऐं टीचर्सनि में ख़ुशी की लहर अची वही है। अचो तो हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं तो हिन आवाज़ टीवी पारां खयल कदम लाए हू छा पिया चवनि। असांजे स्कूल जो कम 4 सालन खां रुकियल हुयो, वो हाणे आवाज़ चैनल वारनि जे ज़रिए उहे असांजे स्कूल में पहुता ऐं उहा उन्हनि ख़बर टीवीअ ते हलराई। ख़बर इहा फैलजण खां पोइ ठेकेदार 24 कलाकनि जे अंदरि अची स्कूल में पहुची वियो, सामान समेत कम शुरू कराए छॾियो अथई। असांजी इहा बि अपील आहे त हीअं न त वरी 2 ॾींहं कम हलराए वरी अध में कम रोले ऐं हलियो वञे। असां 4 साल ॾाढो दरबदर हुयासीं। असांजे स्कूल जी जेका बिल्डिंग हुई उहा अध में हुई, हिते असांजो कमु अध में हुयो। हाणे असां ॾाढो हिते बि असां मुश्किलातुनि जो शिकार हुयासीं। पाणी न हुयो, वॉशरूम न हुया, ऐं पोइ आवाज़ चैनल वारनि खे असां घुरायोसीं, उहे आया ऐं असांजी अपील उन्हनि ॿुधी ऐं असांजो जेको आहे शुक्र आहे अल्लाह जो असांजो उहो थी वियो। हाणे 24 कलाकनि जे अंदरि असांजो कमु शुरू थी वियो, ठेकेदार आयो। हाणे असांजी अपील इहा आहे हिते जेको कमु असांजो शुरू थियो आहे हाणे इहो असांजो अध में न रहिजे, असांजी बिल्डिंग मुकमल असांखे करे ॾिनी वञे। असांजो जेको 4 सालन खां कमु जेको असांजो रुकियल हुयो, सो असांजो आवाज़ चैनल जे ज़रिए जेको असांजो कमु उहो ॿीहर असांजो स्टार्ट थी वियो। ठेकेदार 24 कलाकनि जे अंदरि वापसि अची करे असांजो कमु शुरू करायो आहे। असांखे ख़ुशी थी आहे, असांजे ॿारनि में भी ॾाढी इम्प्रूवमेंट अची आहे, उन्हनि खे बि ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजो कमु शुरू थी वियो आहे। आवाज़ टीवी वारनि जी महिरबानी जेके असांजे स्कूल में आया कमु शुरू थी वियो। टीवी वारनि जी महिरबानी जो असांजे स्कूल में अची कमु शुरू करायो। जी गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल लखीदर के फीमेल टीचर्स ऐं शागिर्दाणियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। जो वधीक शिकारपुर के डिप्टी कमिश्नर ऐं वस वारनि ऐं आला अख़्तियारनि खे मुतालबो कयो आहे त हिन जेके शुरू थियल कम खे जारी रखायो वञे, ईअं न हिकु दफ़ो ॿीहर कमु हे रेलड़े जो शिकार थिए।